बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आओ शुक्रगुजार आहियां असांजे यूनियन काउंसिल जारकी जी आवाम जो ऐं अॼु जेके हिते मोज़ीन आहिनि उन्हनि जो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि जो, वर्करनि जो ऐं जेके आयल बिरादरियूं आहिनि सभिनीनि खे अस्सलाम वालेकुम। असां सभिनी जो साथ ॾिनो, हाणे असांजी वारी आई आहे। असां सभिनी जो साथ ॾिनो, हाणे असांजी वारी आई आहे। को साथ थिने, को साथ ॾे, असां पाण मल्हाए वेंदासीं। दोस्तो, यूनियन काउंसिल जारकी जेका 2 ॾींहंनि ते मुश्तमिल आहे, इहा हिकिड़ो गुलदस्तो आहे जंहिंमें हिकिड़ी देह असांजी सुचारी आहे ऐं ॿी देह असांजी जारकी आहे ऐं देह सुतारी जा मौजूदीन बि अॼु मौजूदु आहिनि ऐं देह जारकी जा मौजूदीन बि हिते मौजूदु आहिनि। जारकी छो आहे? छो त हिन जी जेका जय आहे उहा आहे जंग कंहिंजी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वर्करनि जी, ज़ालनि जी, मौजूदीन जी। जारकी जो जेको हलफ़ आहे उनजी अहमियत इन जे लाइ आहे त असांजो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो उम्मीदवार यासिर आफ्ताब बचन आहे। जेको जारकी जो रे आहे इंशाअल्लाह ताला उहो रे सां रद्द कंदासीं हिननि जी ज़मानत 24 जुलाई ते। जेको काफ़ आहे जारकी जो उहो कामयाब कंदो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पैनल खे। ये सां असांखे यकीन आहे त तव्हांजे साथ सां इंशाअल्लाह ताला 24 जुलाई ते हिननि जी ज़मानत ज़ब्त कंदासीं। दोस्तो, आऊं शुक्रगुजार आहियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जंहिं मूंखे ॿिए दफ़े नॉमिनेट कयो ऐं पोएं दफ़े मां यूनियन काउंसिल जारकी जो चेयरमैन रहियसि। तॾहिं मुंहिंजी एज 29 साल हुई। 29 साल में घुमण फिरण जी एज हुई, पर अल्लाह ताला जे करम सां आऊं हिते चेयरमैन थी वियसि। तव्हांजे वोटनि जी ताक़त सां, तव्हां मौजूदीन जी ताक़त सां आऊं नंढड़ी उमिरि में चेयरमैन थी वियसि। 3-4 माण्हू असां सां गॾु अहिड़ा हुआ जेको ॻाल्हाइजे या न ॻाल्हाइजे दोस्त? हा, 3-4 दोस्त अहिड़ा हुआ जेके सीनियर सम्झी ऐं असांखे ॿार सम्झी सभु शयूं वठी आया असांजे पेट में। छो त सीनियर हुआ, असां ॿार हुआसीं, पर हिन दफ़े ॾिठूं त शायदि समझ के ॿिए दफ़े टिकट मिली आहे। इहा पार्टी जी महिरबानी आहे। हाणे नंढड़ो सीनियर थी वियो आहे, हाणे हिन माण्हू सां गॾु कोन हली सघंदासीं। हिननि खे ख़बर आहे त हाणे हिननि जी तजावेड़ थींदी। इन खां पहिरीं हिननि जनवरी में ई फ़ैसिलो करे छॾियो त असांखे पाकिस्तान पीपल्स पार्टी छॾे वञणी आहे। छाजे करे जो चेयरमैन जो हींअर ॿियो वारो आहे, चङी तरह असांखे सुञातो अथसि ऐं हुनखे ख़बर पइजी वई आहे इहो पैदागिरियुनि जो टोलो ॿिए दफ़े पैदागिरी न करे सघंदो। इन्हनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खां जेके फ़ाइदा वरिता उहे कंहिंखां लिकियल न आहिनि। तव्हां सभिनीनि दोस्तनि खे उनजी ख़बर आहे। बाक़ी रही ॻाल्हि बचाणी फैमिली जी, जेके ही चवनि था त ख़िदमत जूं, असांजा ॿ दोस्त पहिरीं बि ज़िक्र करे विया आहिनि त आबिद साहब जी केतिरी ख़िदमत आहे यूनियन काउंसिल में। रिसेंटली हिकिड़ो ॿियो स्कूल आबिद साहब जे ताउन सां द सिटीज़न फाउंडेशन जे नाले सां हले पियो ऐं हिकिड़ो ॿ माण्हू त अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, इनकलाब जूं ॻाल्हियूं थो करे। बाबा हिन मुंहं मां इनकलाब ठहे थो, तोखे त 40 बि कोन थियो आहे, तूं पार्टी छॾी आहे। 40 ॾींहं बि कोन थिया आहिनि, अञा त असांजा सुपर बिस्कोट ऐं दाल मोट बि तोखे कोन्हे घिरी। दाल मोट अॼुकल्ह 2-3 दोस्तनि मूंखे चयो त यार तव्हां थधा लॻा पिया आहियो, तव्हांजी वर्किंग न पई थिए, छा आहे ईद खां पहिरीं, ऐं हू विड़नि पिया। मूं दोस्तनि खे चयो बाबा का ॻाल्हि कोन्हे, इहो हिननि छेलो खाधो आहे। इहो असां इहे विड़नि कोन पिया, इहो हिननि जो छेलो थो विड़े। डेली राति जो छेलो ते खाधो, इन जे करे भखियूं हुयूं हिननि जूं। इंशाअल्लाह ताला तव्हांजी ताक़त सां यूनियन काउंसिल जारकी जी आवाम असांखे यकीन आहे असांखे कामयाब कंदी। निशान जेको आहे सो पंहिंजो तीर आहे। निशान कहिड़ो आहे? कई थप्पा, कई थप्पा, कई थप्पा। यूनियन काउंसिल जारकी ता
तो इलेक्शन वेण जी जिद न कर यूनियन काउंसिल जा अची ता तो इलेक्शन वेण जी जिद न कर असा के खबर आ तुझी वफा की डिग्री जाली आ